दोस्तो ॿकरियुनि जो कारोबार रुॻो पैसा ई पैसा आहे। जेकॾहिं वीडियो अव्हांखे पसंदि अचे त असांजे रूमी गोट फार्म जो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो, उनखे लाइक कजो, शेयर कजो, कमेंट करे असां खां सुवाल कजो। असुल में अॼु अव्हां सां खोड़ सारी कचहरी करणी आहे ऐं आउं चाहियां थो त अव्हां वटि बुनियादी नोयत जी मालूमात पहुचे। ही छेला आहिनि। अव्हां जॾहिं बि ज़ही जे लाइ छेला वठो त उहे सुठा सिहतमंद ऐं नसुल वारा हुजनि। हाणे असां ही छेला वठी आया आहियूं जेके उनखे चारो सुको बि ॾियूं पिया, साओ बि ॾियूं पिया। ही वरी असांजो नंढड़ो फर आहे जेको हाणे पैदा थियो आहे। हिनखे 3-4 ॾींहं थिया आहिनि पर ही पंधु करे पियो, घुमे पियो ऐं हले पियो। फर इंतिहाई निगहदाश्त घुरंदा आहिनि। फर घटि मां घटि महीनो ॾेढ त हुननि जो इंतिहाई घणो केयर करिणो पवे थो। न हू घणो खीरु पीअनि ऐं ईअं न थिए जो हुननि खे दस्त थी पवनि। तंहिं करे हुननि खे थोरे थोरे वक़फ़े सां 3-3 कलाकनि जे वक़फ़े सां उन्हनि खे थोरो थोरो तव्हां खीरु पीआरींदा रहो। नतीजे में उन्हनि खे दस्त न थींदा ऐं दस्त न थींदा त हू महीने खां पोइ आहिस्ते आहिस्ते साओ गाह चरणु शुरू कंदा। तंहिं करे तव्हांजी आमदनी जेकॾहिं तव्हां गोट फार्मिंग करे रहिया आहियो त तव्हांजी आमदनी बुनियादी तौर ते फर आहिनि। उनजे करे उन्हनि जो जेकॾहिं अव्हां एहतियात न कयो त पोइ अव्हां कमाए न सघंदव। पोइ अव्हां जेको ॿकरियुनि खे चारो ॾेई रहिया आहियो उहो बि ज़ाया वेंदो ऐं ॿिया बि खोड़ सारा मसाला पैदा थींदा ऐं मायूसी थींदी। ही नसुल आहे बरी ॿकरियुनि जो। ही बरियूं बि हिनखे चइबो आहे ऐं ॿिया बि हिननि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। ही नसुल बुनियादी तौर ते शौक़ जो नसुल आहे ऐं इहो बि असांखे रखणु खपे। पर हिकिड़ी ॻाल्हि असां ज़रूरु उहा ज़हन में रखूं त जॾहिं बि तव्हां गोट फार्मिंग कयो त के बि हिकु या 2 नसुल रखो। छाकाणि त जेकॾहिं तव्हां हिक खां वधीक नसुल रखिया त उन्हनि जो जेको ब्रीडर आहे उहो ब्रीडर जेको आहे सो उहो ज़ाहिर आहे सभिनी ॿकरियुनि खे पंहिंजो जेको आहे सो उन्हनि खे फरींदो ऐं नतीजो इहो निकिरंदो त के नंढे साइज़ जूं ॿकरियूं हूंदियूं, ब्रीडर वॾो हूंदो त पोइ जॾहिं फर थींदा त उनजी ॿकरी जो जेको व्यम आहे उहो ॾाढो ॾुखियो थींदो। कॾहिं मुअल फर ॼमंदो, कॾहिं ख़ुदि ॿकरी बि मरी वेंदी। तंहिं करे तव्हां ब्रीडर जेको बि रखो या नसुल जेको बि रखो उहो तमामु ज़रूरी आहे त उहो हिकिड़ो या 2 पर उन्हनि खे वरी अलॻि अलॻि ऐं सेपरेट नमूने सां तव्हां उन्हनि खे जेको आहे सो बीहारियो। हीअ असांजे शेड जे हेठां वाड़ी आहे ऐं जीअं ई ॿकरियूं शेड तां लहंदियूं आहिनि सिधो वाड़ी में ईंदियूं आहिनि ऐं ॿाहिरि बि निकिरंदियूं आहिनि। हीअ ॿाहिरियों हुनजो एरिया आहे। छाकाणि त ॿकरी उहो जानवर आहे जेको घुमण फिरण वारो जानवर आहे। तंहिं करे असां तमामु वॾो एरिया हुन जे लाइ मुख़्तस कयो आहे। हीअ असांजो वर्कशॉप आहे। हिन वर्कशॉप में असांजो हर तरह जो मेडिकल स्टोर बि आहे हिन में ऐं हिन में ॿियूं शयूं बि आहिनि। त इहा अव्हां ॾिसो पिया। हाणे हीअ जेको पट ते गाह पियो खाइनि इहो बिल्कुलु बि न करणु खपे। पर जीअं त असां वटि पंहिंजो झुड़ जी मौसम हुई तंहिं करे असां पंहिंजे सोलर पैनल ते असां कुतर न हणी सघियासीं। तंहिं करे ॿकरियुनि खे बुख न आहे ॾियणी। तव्हां हुनखे लाॻीतो चारींदा रहो ऐं हिकिड़ो दफ़ो बुख ॾिनी त ॼण अव्हांजी महिनत अजाई वई। तंहिं करे इहो तमामु ज़रूरी आहे त ॿकरियुनि खे तव्हां चारो ढब ते ॾियो ऐं ॿकरियुनि खे तव्हां सिहतमंद रखो। त इन हवाले सां हाणे ही पठ आहे, नंढी पठ आहे जेका असां वठी आयासीं ऐं इहा इनशाला असांखे वॾो फ़ाइदो ॾींदी। हिन जा कन अव्हां ॾिसो पिया त इहे बि ॾाढा सुठा अथसि ऐं इहा सुठे अघ में वेंदी, तमामु सुठे अघ में वेंदी। तंहिं करे जॾहिं अव्हां ख़रीदारी जी चूंड करियो त ख़रीदारी वक़्तु अव्हां इहो ॾिसो त अव्हां छा ख़रीद करे रहिया आहियो ऐं मार्केट में या असांजे समाज में कहिड़े माल जी डिमांड आहे, कि ॿकरियुनि मां कहिड़ियूं ॿकरियूं माण्हू पसंदि कनि था धारण जे लाइ, तोड़े गोश्त जे मद में बि जेकॾहिं अव्हां करणु चाहियो था त उहो बि तव्हां इहो नसुल ॾिसो त कहिड़ो आहे जेको सिहतमंद जल्दी थिए थो ऐं जंहिंखे कहिड़ो कहिड़ो चारो ॾेई सघिजे थो। हाणे हीअ वाड़ी में हिन वक़्तु बीठियूं आहिनि ऐं अव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु हू चारो खाई रहियूं आहिनि। त वरी ॿाहिरि बि असां खुलियूं रखियूं आहिनि त जीअं अंदरि रश न थिए। छाकाणि त हीउ थोरो ॾिंगो जानवर आहे उनजे करे हीउ पाण में विढ़ंदा बि रहंदा आहिनि
ऐं हिक ॿिए खे सिंग हणंदा आहिनि ऐं पोइ ज़ख़्मी बि कंदा आहिनि। हाणे हीअ जेको शेड जा मंज़र पिया ॾिसो, इहो हेठियो पोर्शन आहे ऐं ॼारी जेका मां ॾिसो पिया इहो वरी कुकड़ियुनि जे लाइ आहे। हिते असां कुकड़ियूं रखंदासीं ऐं कुझु रखे बि छॾियूं अथऊं, ऐं मथे जेको आहे सो उनजे मथां वरी असांजूं ॿकरियूं आहिनि। ऐं हीअ अवां ॾिसो पिया त पठूं बि आहिनि, त असां वटि खोड़ सारियूं ॿकरियुनि फर बि ॾिना आहिनि, जाम फर ॾिना अथनि, ऐं उन्हनि जो असां इंतिहाई वॾे ख़्यालु कयूं था ऐं इंतिहाई संजीदगी सां असीं उन्हनि खे वठूं था। हाणे हीअ सुबुह जो टाइम आहे त ॿकरियुनि जे लाइ उस ज़रूरी आहे, घुमण बि ज़रूरी आहे, ऐं हू उस जो ॾाढो मज़ो वठंदियूं आहिनि ऐं हू मज़ो वठी रहियूं आहिनि उस जो। तंहिं करे अचूं था असुलु मक़सद जी ॻाल्हि ते, त जेकॾहिं अव्हां ॿकरियुनि जो कारोबार करणु चाहियो था त पोइ अव्हांखे बुनियादी ॻाल्हियुनि ते तवजह ॾियणी पवंदी, छाकाणि त हीअ नाज़ुक जानवर आहे। उनजे करे हिननि जी वैक्सीनेशन, हिननि जो चारो ऐं माहौल जी इंतिहाई घणी सफ़ाई ऐं हिननि जो ख़्यालु रखणु अव्हांखे तमामु वॾो नाणो ॾेई सघे थो। पर जेकॾहिं लापरवाही सां, जीअं असांजे ॿारहाड़ियुनि में थींदो आहे, रवायती अंदाज़ में धारींदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे छॾे ॾिबो आहे ऐं पोइ ॿाहिरि चरी ईंदियूं आहिनि, पोइ कई बीमारियूं खणी ईंदियूं आहिनि, जंहिंमें PPR आहे, CCPP आहे, FMD आहे, ETV वग़ैरह जहिड़ियूं बीमारियूं। ऐं हिननि जी डीवर्मिंग बि उहा थियणु खपे। हर 3 महीननि खां पोइ तव्हां डीवर्मिंग जी दवा पियारियो, त जीअं हिननि जे पेट जा कीड़ा ख़तमु थियनि, ऐं उहे जॾहिं तव्हां पेट जा कीड़ा मरी वेंदा त पोइ यकीनन अव्हां जेको आहे सो उहा सेहतमंद ॿकरी ॾिसंदा। हाणे हीअ असां ॿकरियूं जेके वठी आया आहियूं, इहे तव्हां ॾिसो त इहे सुठे नसुल जूं ॿकरियूं आहिनि, अभरियूं ज़रूरु आहिनि, पर इन्हनि खे असां जाम चारींदासीं त इहे सेहतमंद थी पवंदियूं। ऐं हीअ पटेरे नसुल जूं ॿकरियूं आहिनि जेके असांखे तमामु सुठो फ़ाइदो ॾींदियूं। असां पटेरो नसुल ऐं उन सां गॾोगॾु कुझु देसी नसुल, सिंधी नसुल जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उहो नसुल बि असां वटि आहे। ऐं भरियूं जेके नंढड़ियूं किटड़ियूं ॿकरियूं जंहिंखे असीं चवंदा आहियूं सिंधी में, ॿारहाड़ी जी ॿोली में, त उहे बि असां वटि मौजूदु आहिनि। उहे वरी माण्हुनि जा शौक़ीन आहिनि, ख़ूबसूरत आहिनि ॾाढियूं, त उहे बि असां वटि मौजूदु आहिनि। ऐं नंढियूं पठूं बि असां वटि मौजूदु आहिनि। हाणे इहे असीं गोश्त में बि विकिणी सघूं था, ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं इहे ढुकियूं थी वञनि त पोइ जॾहिं वियम ते ईंदियूं त इहे असीं विकिणी छॾींदासीं। हींअर असां 10-12 हज़ार में फ़ी पठ वठी आया आहियूं, ऐं जॾहिं वियम ते ईंदी त उहा अञा वधीक महांगी थींदी, ऐं उहा 30-35 हज़ार रुपया जेका असांजी 40 ताईं बि उहा वञी सघे थी। त इन हवाले सां जेकॾहिं अव्हां हीउ ॾिसो शेड, हाणे हीउ 7 फुट ऊचो शेड आहे ऐं अंदरि इन जा पोर्शन्स ठहियल आहिनि, यानी हिसा ठहियल आहिनि। हाणे हीउ जेको पोर्शन अव्हां ॾिसो पिया, इन में चादर पई आहे, इते असीं फरनि खे रखंदा आहियूं, यानी फरनि जो अलॻि शेड, नंढियुनि ॿकरियुनि खे अलॻि रखिणो आहे, वॾियुनि ॿकरियुनि खे अलॻि रखिणो आहे, ढुकियुनि ॿकरियुनि खे अलॻि रखिणो आहे, छेलनि खे अलॻि रखिणो आहे। ऐं जॾहिं असां इहो कयो त पोइ यकीनन उन में अव्हां बि कामयाबु थींदो। हाणे शेड इहो ॾाढो महांगो ठहे थो, तव्हां सस्ते वारो शेड बि ठाहे सघो था, ऐं नंढे पैमाने ते बि शेड ठाहे तव्हां वॾो जेको आहे सो उहो नाणो कमाए सघो था। त हाणे ही पोर्शन्स आहिनि, उन में पोर्शन हुजनि ऐं पाणी जो बंदोबस्तु हुजे। तव्हां ॾिसो पिया न त साम्हूं बाउल्स लॻा पिया आहिनि, इहो प्लम्बरिंग थियलु आहे, ऐं ऑटोमेटिकली इहो पाणी इन में मुंहुं हणंदियूं त पाणी वहणु शुरू कंदो, ऐं उनखां पोइ जेको आहे सो उहो पाणी पी ड्रॉ कंदियूं। तंहिं करे शेड ते जेका मथे अव्हां उनजी मैनेजमेंट कयो त उहा पोर्शन्स ठाहियो, त जीअं नंढियूं नंढियुनि सां बीहनि, फरनि सां बीहनि, ऐं जेके छेला आहिनि उहे अलॻि बीहनि, ऐं जेके पंहिंजो ढुकियूं ॿकरियूं आहिनि उहे अलॻि बीहनि। ऐं उन सां इहो थींदो त ॿकरियूं हिक ॿिए सां विढ़ंदियूं कोन। हीअ खनण जे लाइ उन्हनि खे बुर्श आहिनि, जेके अव्हां ॾिसो पिया, ॿकरी खे आदत हूंदी आहे भितियुनि सां पंहिंजो पाण खे खनंदियूं आहिनि ऐं इहो सॼो सिलसिलो कंदियूं आहिनि। त हीअ शेड आहे असांजो, उन में पखा बि लॻल आहिनि। हीअ असां हेठि उन्हनि खे चारो ॾिनो आहे। हाणे इहे फर जेके तव्हां ॾिठो फर, त इहो फर नंढिड़ो आहे, पर हाणे आस्ते आस्ते इन चरणु शुरू कयो आहे। तव्हां कॾहिं कॾहिं, हूअं अक्सर जेको आहे सो तव्हां सॼो चारो ॿकरियुनि खे न ॾियो, उहो नुक़सानकार आहे, पर कॾहिं कॾहिं तव्हां हुननि खे सॼो चारो बि ॾेई सघो था। असां वटि पंहिंजो आहे, सभु कुझु आहे। हाणे हीउ ॾिसो न, हीअ अहम ॻाल्हि आहे। ॿकरियुनि खे असुल में जेके बैक्टीरियाज़ वग़ैरह लॻनि था,
उहे उन्हनि खे खुरनि मां लॻनि था ऐं उन्हनि खे जूं थियनि थियूं। तंहिं करे निम जो पाणी गरम करे असां हुन जा खुर साफ़ु कंदा आहियूं। डिटोल बि असीं इस्तेमालु हुन में कंदा आहियूं त उन जा उहे खुर वग़ैरह साफ़ु थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं कटाई बि कंदा आहियूं खुरनि जी। हाणे हीअ तव्हां ॾिसो पिया त खुरनि जी कटाई थी रही आहे। ऐं वारनि जी बि कटाई कंदा आहियूं त जीअं ॿकरियुनि खे दस्त वग़ैरह थियनि त उहे वारनि ते लॻल न हुजनि ऐं उन सां बैक्टीरिया वग़ैरह उहा पैदा न थिए ॿकरियुनि में, त जीअं असां ॿकरियुनि खे सिहतमंद रखे सघूं। त हाणे इहे बुनियादी नौत जा कम आहिनि जेके ज़रूरु करणा आहिनि। ऐं जेकॾहिं इहे असां कया त पोइ असां ॿकरियुनि मां वॾे पैमाने ते कमाए सघूं था। ऐं ॿकरियुनि जो जेको तव्हां धारियो था त उनजी हिकिड़ी तमामु वॾी मैनेजमेंट आहे। ऐं हीअ ॾिसो पिया त हुन जा वार जेके आहिनि से उहे कटिजनि पिया। जिन जा पछड़ खां वधीक वार आहिनि उहे वार कटे वरी पोइ उनजी जेका असां सफ़ाई पई थिए। ॿकरी तमामु वॾी काराइती आहे ऐं उहा काराइती तव्हांजे लाइ तॾहिं थी सघे थी जॾहिं अव्हां उनजी मैनेजमेंट सुठी रखो। उन जा वार कटणा आहिनि, उन जे नुंहंनि खे कटिणो आहे, यानी खुरनि खे कटिणो आहे त जीअं उन जा खुर वॾा न थी वञनि। ऐं उन्हनि जी वैक्सीन जेके चार बुनियादी वैक्सीन आहिनि उहे कराइणियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हुनजी डीवर्मिंग कराइणी आहे, यानी पेट जे कीड़नि खे मारण जे लाइ तव्हांखे जेको आहे सो उन्हनि खे दवा उहा पियारणी आहे त जीअं हू सिहतमंद रहनि। ऐं जेको उन्हनि खे चारो मिले त उन में हू सॻियूं मतारियूं थियनि, गोश्त में फ़ाइदो ॾियनि। ऐं सॻी ॿकरी हूंदी त यकीनन उहा यकदमि ढुकी बि थींदी ऐं फर बि सिहतमंद ॾींदी। त इहो इंतिहाई ज़रूरी आहे त अव्हां इन सिलसिले में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही न कयो। ऐं जेकॾहिं तव्हां लापरवाही न कई त पोइ रुॻो पैसा ई पैसा हूंदा अव्हांजे लाइ, पोइ अव्हां वॾे पैमाने ते नाणो कमाए सघंदव। ऐं ॾिसो असां वटि इहो सफ़ाई जो कमु ऐं उन सां गॾोगॾु वार कटणु, नुंहं कटणु, ॿकरियुनि खे असां वेंजारींदा बि आहियूं त जीअं हुननि खे के जूं वग़ैरह न थियनि। ॿकरियुनि में जूं जो एलिमेंट आयो त इन जो मक़सदु इहो थियो त हू रत पियणु शुरू कंदियूं जूं। ऐं ॿकरियूं तव्हां केॾो बि चारो ॾियो पर उहे सिहतमंद न थी सघंदियूं। तंहिं करे उन्हनि जूनि जे लाइ इंजेक्शन्स बि ईंदियूं आहिनि, पर शैम्पू बि ईंदो आहे। उन शैम्पू सां तव्हां ॿकरियुनि खे जॾहिं वेंजारींदव त ॿकरियूं तव्हां जूं सिहतमंद रहंदियूं। हिन कारोबार मां कमाइण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त अव्हां जेको आहे सो ॿकरियुनि जा जेके बि उसूल आहिनि पालण जा, उन्हनि उसूलनि ते सख़्ती सां अमल कयो। ॾिसो था न, निम जे पाणी सां ॿकरियुनि जा खुर धोपी रहिया आहिनि। ऐं ख़ुदि वरी शेड जी बि सफ़ाई तव्हांखे 2-3 ॾींहंनि खां पोइ शेड जी सफ़ाई करणी आहे त जीअं हालांकि फोलड़ियूं बि हेठि हलियूं थियूं वञनि, पेशाब बि हेठि हलियो थो वञे, पर कंहिं ॿकरी खे जेकॾहिं दस्त थियनि था त उहे शेड जे इन्हनि जेके पैलेट्स आहिनि प्लास्टिक जा उन्हनि ते उहे बीह था रहनि। नतीजे में उन मां बैक्टीरिया पैदा थिए थी। तंहिं करे उनजी सफ़ाई लाज़मी आहे। हाणे हीअ उनजो हेठियों जेको आहे सा शेड जो हेठियों हिसो आहे। हाणे हितां खां इहे सोराख़ मां ॾिसो था त इन्हनि सोराख़नि वसीले फोलड़ियूं पेशाब सभु हेठि अची किरंदो आहे। ऐं हेठि वरी नाली ठहियलु आहे, उन नाली वसीले वरी उनजो डिस्पोज़ ऑफ थींदो आहे। त हीअ शेड जो हेठियों हिसो आहे। ऐं हीअ असांजो मेन गेट आहे। सॼे फार्म हाउस जो मेन गेट असां वापडा ते न भाड़ींदा आहियूं। असां वटि पंहिंजो सोलर सिस्टम आहे जो असां कंहिंजी मुहताजी वापडा जी बिजली अचे थी, बिल तमामु ॻरा था अचनि। तंहिं करे पोइ असां जेको आहे सो पंहिंजो सोलर सिस्टम लॻाए छॾियो आहे। हीअ ऑफ़िस जा मंज़र मां ॾिसी रहिया आहियो, रूमी गोट फार्म जी ऑफ़िस आहे हीअ। ऐं परियां मोटर लॻो पियो आहे। हीअ शेड आहे। हाणे 7 फुट ऊचो शेड आहे। ऐं इहो 7 फुट ऊचो शेड उनजे हेठां वरी असां कुकड़ुनि जे लाइ ठाहियो आहे। उनजे पासे में ई असां वाड़ी ठाही आहे। ॿकरियूं जीअं ई हेठि लहंदियूं आहिनि त सिधो अचे वाड़ी में परियां चरंदियूं आहिनि। गाह बाह खाई ड्रव करे पोइ वरी उनखे असां खोलींदा आहियूं त जीअं अॻे मैदान ते उहे ॿकरियूं घुमनि फिरनि। ऐं शेड बि असां कुझु हिन अंदाज़ में ठाहियो आहे। ईअं ई ठाहिणु खपे। शेड जी वेंटिलेशन तमामु ज़रूरी आहे। तंहिं करे उनखे खिड़कियूं ऐं इहे दरियूं मौजूदु आहिनि। हाणे हीअ गाह बाह खाई ॿाहिरायूं आहिनि। सो चवण जो मक़सदु हीअ आहे त जेकॾहिं अव्हां नाणो कमाइणु चाहियो था त ॿकरियुनि खे जदीद बुनियादनि ते अव्हांखे पालना करणी पवंदी। ऐं उहा जेकॾहिं तव्हां कई त यकीनन अव्हां वटि कॾहिं बि पैसा ख़तमु न थींदा। अव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली न हूंदो ऐं सदाईं अव्हांजो खीसो भरियलु हूंदो ऐं तमामु वॾी तरक़ी कंदा। मूंखे तमामु घणी उमेदु आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव
शेयर कंदो ऐं कमेंट करे असां खां सुवाल कंदो। सदा सलामत हुजो।